नाज़रीन खे आगाह कंदा हलूं। लाड़काणे चांडका अस्पताल में बेड ख़ाली न हुजण सबबि पीरसन फोत थी वियो आहे। वारसनि अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। 60 वरियनि जे मोहम्मद ईसा जो अस्पताल में बेड ख़ाली न हुजण सबबि इलाज सही नमूने न थी सघियो, जंहिं सबबि हू फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल में अमले बेड ख़ाली न हुजण जो चई तुर्त इलाज न कयो, जंहिं करे पीरसन फोत थियो आहे। अख़्तियारियूं मामले जो नोटिस वठनि। अफ़सोस जोगी ख़बर ॾियूं पिया। लाड़काणो चांडका अस्पताल में बेड ख़ाली न हुजण करे पीरसन फोत थी वियो आहे। वारसनि अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। 60 वरियनि जे मोहम्मद ईसा जो अस्पताल में बेड ख़ाली न हुजण सबबि इलाज सही नमूने न थी सघियो, जंहिं करे हू फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल में अमले बेड ख़ाली न हुजण जो चई तुर्त इलाज न कयो, जंहिं सबबि पीरसन फोत थियो आहे। अख़्तियारूं मामले जो नोटिस वठनि। लाड़काणो चांडका अस्पताल में बेड ख़ाली न हुजण सबबि पीरसन फोत थियो आहे। वारसनि अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। 60 वरियनि जे मोहम्मद ईसा जो अस्पताल में बेड ख़ाली न हुजण सबबि इलाज सही नमूने न थी सघियो, जंहिं सबबि हू फोत थी वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त अस्पताल में अमले बेड ख़ाली न हुजण जो चई तुर्त इलाज न कयो, जंहिं सबबि पीरसन फोत थियो आहे। अख़्तियारूं मामले जो नोटिस वठनि। लाड़काणो चांडका अस्पताल में बेड ख़ाली न हुजण सबबि पीरसन फोत थी वियो आहे। वारसनि अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो आहे। 60 वरियनि जे मोहम्मद ईसा जो अस्पताल में बेड ख़ाली न हुजण करे इलाज सही नमूने न थी सघियो, जंहिं सबबि हू फोत थी वियो आहे।